पहिरियां मूंसां रोज़ झेड़ो कंदी हुई, हाणे केरु आहे जो मूंसां झेड़ो कंदो? घर जो कम बि मूंखे चवंदी हुई। शहरूअ जे इन झेड़े में बि केॾो कुर्ब हुयो। हाणे त मूंखे अकेलो करे हली वई आहे। बाक़ी मुंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? केरु आहे जेका मूंसां झेड़ो कंदी? चवंदी हुई, सालू मां मरी वेंदसि, पोइ तोखे मुंहिंजो अहसासु थींदो। सच शहरू, अॼु तुंहिंजी ॾाढी यादि पई सताए। मूंखे तूं अकेलो करे ईअं हली वई। महाराणी, हमारा तो टिन चैन माण्हुनि जी मानी त कजे। बाबा मानी त करे थी वठां, पर मेहमान केड़ा पिया अचनि? बाबा सजावल ऐं 4-5 ॼणनि सां माण्हू आहिनि। उन्हनि जे पोयां पुलिस आहे। राति रहंदा असांजी ताक़त मानी बानी ख़राब महिमान आहिनि। मानी खाराइण खां सवाइ त हथ कोन कढंदोसां। छा हिते पुलिस छापो न हणंदी? अॼो की राति त पुलिस खे बि ख़बर कान पवंदी त काथे आहे। मूंसां बि ईंदो छा? न मां, पर चवनि था त उहो बि अची वेंदो। उन खां बाद में सलाह कंदासीं त नवाब खान खे हाणे छा कजे। ठीकु आहे बाबा, मां मानी तयार करे छॾींदसि, तूं को बि खुटको न कर। ठीकु आहे बाबा सी, तव्हांजा मसला हल थींदा कोन ऐं मुंहिंजो मसलो इन विच में दॿजी वेंदो। मूं वारे फ़ैसिले जो निबेरो कयो त ॻाल्हि हिकिड़े पासे थिए। तो वारो फ़ैसिलो? बाबा सी, चोरी वारो मसलो मां बि बीठो आहियां ऐं मीर बि हाज़ुर आहे। बाबा सी, जा मीर खां मूंखे चोरी जा 5 लख वठी ॾियो, जा हिन खां मूंखे एतबार वठी ॾियो। बाबा साईं, तव्हां बीठा तॾहिं जिंदा आहे, न त तूं छा ॾीमे खे मारींदे? लीमो मिठड़ सां मिठो आहे, खटण सां खटो आहे। बस हाणे बस, ॻाल्हि खे वधाए न। तुंहिंजी चोरी मूं कराई हुई। अच्छा, तूं कराई? ओ छो बाबा साईं? मूंसां खे फसाइण जे लाइ। पोइ तव्हां मालिक आहियो बाबा साईं, पर मुंहिंजो सामान त वापसि करायो न। तुंहिंजे घर में 2 अगड़ियुनि खां सिवा कुझु बि न हुयो। छाजो तोखे सामान वापसि कयूं? पूरा 5 लख चोरी थिया आहिनि। 2 अगड़ियूं को छा मां रेडियूं ठाहींदो आहियां छा? बस हाणे अजाई ता बनण तो वटि 5 लख आया किथां? न जे 5 लख न हुआ त बाबा साईं पोइ मीर खां एतबार वठी ॾियो न। अहिड़ो मोचड़ो हणंदोसीं जो गोलीअ खां वधीक खावा थी वेंदई। जेकॾहिं ॿीहर मूंसां एतबार ॾियण जी ॻाल्हि कई त बाबा साईं मूंखे 5 लख ॾे, जा मूंखे एतबार ॾे। अगरि एतबार नथो ॾे त मां भलो साईं खणी वञी दर ते वेहंदोसांसि। हा, हिन मां त लो थी वियासीं, ॻिची में पइजी वियो। किथे वाकई तो हिन जा 5 लख चोरी त कोन कया आहिनि? वाह बाबा साईं वाह, वरी उबतो शक मूं ते। मूंसां दुख थियो। सच पुछी त तुंहिंजे अमड़ जे मौत जो ॿुधी ॾाढो दुख थियो। सिजाउल खान, इहो तूं मूंखां पुछ त मुंहिंजे हिन दिलि मथां छा थो गुज़रे। कावड़ त अहिड़ी थी अचे जो अॼु राति नवाब जे घर में खड़ी उनजी पूरी आका खे ख़तम करे अचां। मूसा, जे हली थो त असां तयार आहियूं, पर यार इहो न सोचजांइ तोखे कॾहिं बि अकेलो कोन छॾींदासीं। इहो सोचो बि न हो त को नवाब खान एॾी किरियल हरकत कंदो। सलीम नवाब खान उन खां वधीक किरियल आहे। नवाब खान खां हाणे ज़रे ज़रे जो हिसाब कबो सिजावल खान। उन ॾे जेको बि हिसाब किताब रहियल आहे उहो समूरो सिधो कबो। जीअं ई नवाब खान ॻोठ जे ॿाहिरां निकिरे अॻु वठी कयूं थासि तुफ। नवाब खान खे जेकॾहिं हाणे हिक धक सां मारियोसीं त पोइ असां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कंहिंजे अॻियां कंदासीं। नवाब खान खे हाणे मारणो न आहे, उनखे गोॾनि पर झुकाइणो आहे पंहिंजे साम्हूं, सत राजी जे साम्हूं। नवाब खान खे हाणे एतिरो त मुंझाइणो आहे ऐं कमज़ोर करणो आहे जो असांजे दर ते अची गीसियूं करे माफ़ी वठे। बाक़ी हुनजे ॻोठ जा घट घेड़ रस्त अहिड़ा त बंदि कंदासीं जो ॿाहिरि निकिरणु मुहाल थी वेंदुसि। हा सिजावल खान, मूं पाण इहो ई सोचियो आहे तॾहिं नवाब खान जी इज़त
धूड़ में मिलाई उन जो गुरूर ऐं घमंड ख़त्म करणो आहे। जीअं सत राजीअ खे ख़बर पए त नवाब एॾो त लाचार ऐं बेवस थी चुको आहे जो मुसावरनि जे अॻियां पंहिंजा गोॾा खणे अची हार मञी। तूं छा विछड़ी वएं पिरी मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो, तोखां पोइ मुंहिंजो शरू वेड़ो वीरान थी वियो, तोखां पोइ। जॾहिं तुंहिंजे साम्हूं हुई तूं हुनजो क़दुरु न कयो, जॾहिं हाणे हूअ नाहे त हाणे हुनजी जुदाईअ में वेठो तो कलाम ॻाईंदो हुते। जॾहिं माण्हू साम्हूं हूंदो आहे न त हुनजो क़दुरु नाहे हूंदो, पर जॾहिं मरी वेंदो आहे या परे थी वेंदो आहे न पोइ परेशान थींदो आहे माण्हू त काश मां इन जो क़दुरु कयां, इन सां मोहबत कयां, इन खे ॾुख न ॾियां। हाय मां बि शाइरूअ खे सुख ॾिनो अलाए कोन ॾिनो, वीचारी हसरतूं दिलि में खणी हली वई। हा सालू, जेसिताईं असां ज़िंदा आहियूं न असांजे अंदर जो साड़ ख़त्म नाहे थींदो। हा बचुल, ॾिस न हींअर लीमे वटि तुंहिंजो क़दुरु नाहे, पर जॾहिं तूं बि मरी वेंदीअ न त पोइ लीमे खे अहसासु थींदो, हाय घोड़ा कंदो, पर हुन वक़्तु लीमे वटि सवाइ पछतावा जे ॿियो कुझु बि न हूंदो। न्याणी कोटनि में बंदि थी वई, लीमो निभागो हुनजी पोइवारी नथो करे, न ई मुंहिंजी सार संभाल थो लहे, मोह रुगो पंहिंजे लाइ थो जीए। सही थी चवीं बचुल, खोड़ अहिड़ा इंसान आहिनि जेके रुगो पंहिंजे लाइ जीअंदा अथई, पोइ इहे मरंदा बि बुछड़ा थी। बचुल ॻाल्हि ॿुध, हाणे मूंखे बि पंहिंजो सम्झजां, दुख सुख में हकल कंदीअ न त हाज़ुर थी वेंदुसि, मता लाराई घबराई त मां सालूअ खे कमु चवंदुसि ऐं सालू कमु न कंदो, मां 24 कलाक तुंहिंजे लाइ हाज़िर। तूं वञी पंहिंजो घर संभाल, पंहिंजो सोच, मूंखे छॾे ॾे, मां ॾुखनि सुखनि में पाण ई जी वेंदसि। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। लाला मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे त मां नवाब खान जहिड़े ज़ालिम शख़्स सां गॾु कमु कयां। मीर तुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे, पर मां तोखे ॿुधाए छॾियां त नवाब खान जे हर गुनाह में तूं बराबरि जो शरीक आहीं। लाला उहो त मुंहिंजी मजबूरी आहे, जेकॾहिं मां नवाब खान सां गॾु कमु न कयां न त नवाब खान मुंहिंजो हशर बि मूंसां जहिड़ो करे छॾियो। लाला तूं त आज़ादु आहीं, तोखे कहिड़ो लाचार आहे जो तूं नवाब खान जे चकरनि में अची फाथो। नवाब खान मां कंहिं बि चङाई जी उम्मीद न रख, तोखे इस्तेमाल करे छॾे ॾींदो। सोट जो साथ ॾिया पियो त सोट जो मूं मथां भरोसो न आहे, जेकॾहिं नवाब खान जो साथ थो ॾिया न त उहो मूंखे इस्तेमाल थो करे। लाला खणी जो सिजावल खान मुंहिंजो किस्मो, सिजावल खान सिधो माण्हू आहे, दोस्ती बि सिधी थो करे त दुश्मनी बि सिधी थो लॻे, पर नवाब खान सिर्फ़ इस्तेमाल करणु थो ॼाणे, कमु निकिरण खां पोइ हथु कढी थो वञे, जॾहिं त सिजावल खान पंहिंजे दोस्तनि खे नाहे विसाईंदो, वक़्तु अचण ते उन्हनि जी मदद बि कंदो आहे। लाला छा इहा उमेद तूं नवाब खान मां रखी सघी थो? ख़बर आहे त नवाब खान उहो खपुर नांग आहे जंहिं पंहिंजे मुर्शिद खे बि ॾंदी, त पोइ ॿियनि खे बख़्शी छो कंदो? इन ई करे लाला, इन ई करे तो चवें त वञी पंहिंजे सोट सां हथ मिला, तव्हां सभु गॾिजी न नवाब खान जो ख़ात्मो आणे सघो। मूंखे त चई थो, पर तूं सिजावल खान वारनि जो साथ छो नथो? मूं मूंसां ई सिजावल खान जो केतिरो साथ ॾिनो आहे लाला, इहा तोखे वक़्तु अचण ते ख़बर पइजी वई। बाक़ी हिन वक़्तु तूं नवाब खान खां पासीरो थी वञ, इहो ई तुंहिंजे लाइ बहितर आहे लाला। हिन वक़्तु ताईं तूं छा कयो? नवाब खान जिथे किथे छापा आया अथमि, का बि जाइ छॾी कोन अथमि, सजावल खे घर ई ओताक छॾाए चुको आहियां, अञा छा कयां? हिन वक़्तु मूंखे सिजावल गिरफ़्तार खपे, जेकॾहिं तो सिजावल खे गिरफ़्तार न कयो न त सजावल मूंसां सां मिली करे मुंहिंजे लाइ मसइला पैदा कंदो। तव्हांखे सजावल खान जा ठिकाणा सुजनि त मूंखे ॿुधायो, मां उते बि छापा हणां, जॾहिं मां माट करे विया न ऐं छापा न हणां पोइ भली तव्हां नाराज़ थी जो। हिन वक़्तु मूंसां ऐं सजावल
बहावर के तमाम बेझो है। तू जांच कर त बहावर जो ठिकाणो किथे है। बहावल उन्हनि खे पंहिंजे घर में त कोन रहाईंदो, बाक़ी बहावल जी औताक को त निसोरो पट आहे। तू हाणे पंहिंजो अघ कथियूं ऐं अंदाज़ा हणण छॾे ॾे। जेको मां चवां थो उहो वञी कर। ठीकु आहे, तव्हां चओ था न, मां अॼु ई बहावल जे घर ऐं औताक ते छापो थो हणां। मां पंहिंजा माण्हू उन्हनि जे पोयां मोकिलिया थो। जीअं ई ॾिस पतो मिलियो न त तोखे ॿुधाईंदुसि। ऐं तूं हाणे थाणे ते आराम करणु छॾे ॾे। राति ॾींहुं हिकु कर, राति ॾींहुं हिकु कर, तॾहिं वञी सजावल खे गिरफ़्तार कंदे। नवाब खान आराम कोन थो कयां, ॾींहुं राति पंहिंजी बिना छॾी अथमि, पर निभागो हथ ई कोन थो अचे। हथ नथो अचे त हुनखे हिकु जाइ ते वेहण बि न ॾे। जेकॾहिं हू हिकु जाइ ते वेठो त हू मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िशूं कंदो। इन करे मां चवां थो त हुनजे लाइ ॾींहुं राति हिकु करे हुनजे लाइ धरती टामो करे छॾे। जेसीं ताईं असां नवाब खाना जा सभु रस्ता बंदि न कंदासीं, तेसीं ताईं असांखे हो वठ न ॾींदो। सिजावल खान जेसि ताईं असां नवाब खान जे हारी नारी हुनजे कमतार खे पातर न हणंदासीं, तेसि ताईं इहो कमीणो पंहिंजी औताक खां ॿाहिरि बि कोन निकिरंदो। हुन जे करे चवां थो त पहिरियां हिन कमीणे जा होश ख़ता कयूं। बाबा साईं, इन कम जे लाइ मां ऐं अकबर ई काफ़ी आहियूं। सलीम नवाब बंदोबस्त करे छॾियो हूंदो, छो त हुनखे इहो अंदाज़ो हूंदो त असां ईअं बि करे सघूं। बाबा साईं, नवाब खान खे मुंहुं ॾियण खां पहिरियां पुलिस खे पलियो, जीअं रण ॿारे ॾिनो आहे। लाइण ॾे ज़ोर अकबर, सूबेदार खे ज़ोर लाइण ॾे। थोरो मां बि त ॾिसां त इहो सूबेदार सिजावल खान खे कीअं थो गिरफ़्तार। हिन वक़्तु असां सूबेदार जे मथां भली केतिरो बि ज़ोर वधायूं, पर हू मुणंदो बि कोन, छो त हुनजे अॻियां नवाब जी हॾी उछलायल आहे। जेकॾहिं असांजो केस थियल हुजे हा त मां को वकील करे कोर्ट में वञी कोशिश कयां, छो त नवाब जा ॿ माण्हू वरी मरणी पिया। थी सघे थो त उभती फिल्म वरी असांजी गिची में पवे। केस तां त नवाब खान खे हथ खणाईंदासीं मूसा, हुनखे एतिरो त कमज़ोर कंदासीं। मूसा, हुनखे एतिरो कमज़ोर कंदासीं जो असांजे साम्हूं अची हो गोॾा खोड़ींदो। जेको कुझु बि कयो सिजावल खान तमामु जल्द कयो, छो त मूसा जी दिलि खे ओसी ताईं सुकून कोन मिलंदो जेसि ताईं इन मस्त उठ जा गोॾा मां पंहिंजे अॻियां झुकियल न ॾिसां। मूसा तमामु जल्दी नी मस्त उठ जे नक में अहिड़ी त नथ विझंदुसि जो इहो मस्त उठ गोॾनि भर अची मूं साम्हूं झुकंदो। सूबेदार साहब, तुंहिंजूं नाइंसाफ़ियूं रोज़ रोज़ असांजे लाइ वधंदियूं थियूं वञनि। जेकॾहिं तूं खूनियुनि जो साथ ॾींदे ऐं उन्हनि खे रहाईंदे त ज़ाहिर आहे पुलिस जा छापा त लॻंदा न। केरु थो चए त सिजावल खे मूं घर जा औताक में रहायो आहे? कहिड़ो तोखे सबूत आहे? घर में या औताक ते? बावल मूंखे पकी ख़बर पई आहे, हू तो वटि ई अचनि था। ॿिए खे परेशान करण त तव्हां खां केरु सिखे? जॾहिं हिन को पको सबूत मिलई पोइ मूंखे ॿधी वठी वञे हितां। मतलब त तूं मस्जिद जो कख आहीं ऐं असां तोखे हरू भरू था परेशान कयूं। जंहिं ॾींहुं मां सजावल खे तुंहिंजे घर या औताक तां गिरफ़्तार कयो न, उन ॾींहुं तोखे बि वठी हलंदुसि। उन करे बावल चवाए थो, ॾोहारियुनि जो साथ ॾियण छॾे ॾे। तुमसा बाबा, ही असांखे परेशान करण खां सवाइ कॾहिं बि कोन मिलंदा। अमा, तॾहिं त माण्हू अहिड़नि राशि सूबेदारनि जी इज़त ई कोन था कनि। बाबा, हितां जी पुलिस अलाए कॾहिं सुधरंदी। अमा, पंजे ई आङुरियूं बराबरि न आहिनि। असांजी इन सुहिणी धरती ते कई अहिड़ा नौजवान ऑफिसर आया जिन पंहिंजा नाला कमाया, पर हिन तर में जेको बि नओं सूबेदार ईंदो न, समझजांइ मां उहो नवाब खान जे इशारे ते हलंदो। जे नवाब खान जे इशारे ते न हलियो न त हिते घणो वक़्तु न रही सघंदो। अॻियों सूबेदार आयो, नवाब खान जे ख़िलाफ़ थोरो घणो ॻाल्हाई त बदिली थी वियो, सस्पेंड थी वियो।
रखियल ई नवाब खान जान त पोइ वढ़ंदा न, ॿियो बाक़ी छा कंदा? काॾे? चाची सां मिलण था वञूं। तुंहिंजो ऐं सारा जो घर खां निकिरण बंदि आहे। असां त वेंदियूंसीं, रोकींदो केरु? हींअर त तूं वञी सघीं थी, पर सिजावल आयो न त ज़ंजीर हणी बदिराए छॾींदसि। पोइ बदिराए छॾिजां, मां तोखे कोन रोकींदसि। अच बिठी हलूं। हट कर, हल अंदर, हल छरी अंदर हल। मां तोखे ॻाइण समझण कोन ईंदसि। पुफी बि वञे थी अम्मा, त मां बि हुन सां गॾु वेंदसि। चयो मैन हल, त लाहे न पुठीअ तां खल। जेकॾहिं ही हले थी त छा थी पियो? तूं हिन जी वकालत न कर। तोखे वञणो आहे त वञ, बाक़ी हिन खे त मां कान थी छॾियां। ॿधी छॾ पंहिंजी छोरी खे, कान थी कयां जी वकालत। हीअ मुआ गुजरे घर छॾे वेंदी न, हथ बि कोन ईंदई। भॼी वञण जो त तौर वाजिबी थो आहे न। किथे मुड़ंदी? कोन थी भॼे अम्मा, तुंहिंजो साह न वञे। तुंहिंजे पीउ हाकमज़ादी खे बख़्श कयो आहे, पर तोखे कोन कंदो। अब्बा, मां त चवां थी तूं पंहिंजे सोट हाशू खां उनजी भेण जो रिश्तो वठ ऐं सुहिणी जो संग हाशू खे दे। न, मां इन हाशू सां शादी कोन कंदसि। न, तूं सोट हाशू सां शादी कोन कंदी, बाक़ी तुंहिंजे लाइ रिश्तो आसमान ताईंदो, ईअं न? खणी मां सोट हाशू सां शादी करण लाइ तयार बि थी वञे, पर उनजी भेण परी तो सां शादी कॾहिं कोन कंदी। जेकॾहिं सोट हाशू राज़ी थी वियो न, त पोइ इन परी जा मां पर पटेन खे घर में विहारे छॾींदुसि। तूं हुनजी फिकर न कर। अदा परी तुंहिंजी वठ में अचण वारी न आहे, ऐं ही वरी तूं हुन सां शादी करण जा ख्वाब ॾिस। मीर में कहिड़ी खोट आहे जो परी राज़ी कोन थींदी? चोर आहे, लुच लोफर आहे, जहिड़ो बि आहे, कार आहे। हिन में वरी कहिड़ी खूबी आहे जो परी हिन सां शादी कंदी? अदी तूं मूंसां घणी सियाणी न थी। जेकॾहिं सोट हाशू कावड़ छॾे मूंसां भत बाट खाइण शुरू कयो त हू संग बि ॾींदो। जेकॾहिं अञा ताईं हू मूं ते कावड़े लाहे त पोइ रिश्तो न मिलंदो, न तुंहिंजो थींदो, न ही वरी मूंखे परी जो मिलंदो। पुट, हू तुंहिंजो सोट आहे, तूं कोशिश कंदे न लगे मञाए वठदे। एॾो ज़ालिम आहे मां, एतिरो सवलो कोन मञंदो। वरी बि कोशिश कंदुसि त हू राज़ी थी वञे। बोलण मां ॿुधो आहे तूं शादी तो करी? हा, शादी त कयो, तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे? ओ मुबारकूं वठी कोन वेंदे गुलण? तूं सजावल खान जी भेण सां शादी कंदे? तूं हल हल त तुंहिंजी शादी कब्र सां था करायूं। खुदा के मन अकबर, खुदा के मन मूंखे माफ़ कर। नवाब खान मुंहिंजे सीने ते बंदूक रखी मूंखे राज़ी कयो, पोइ ॿुधा मां हाणे छा कयां? अरे उन वक्त ज़हर खाई मरी वञी आ, पर इन शादीअ लाइ राज़ी न थी आ। मूं त उन वक्त जवाब ॾिनो, पर नवाब खान मुंहिंजे मथां कुतनि जी पछ पियो कराए। उन वक्त नवाब खान तुंहिंजे मथां कुतनि जी पियो पछ कराए न, हिन वक्त मां तुंहिंजे मथां माण्हू थो छॾियां। अधु मलड़ी हिते था ॾियूंसि, बाक़ी औताक ते पूरी कसर बाबो सजावल खान कढंदुसि। ख़ुदि न घणा ॾींहं थी विया आहिनि कंहिंजे मथां हथ न आहे खयों न। अरे ॾिसो छा था, पुछो हिनखे। अरे भाई भाई, ओ सजावल खान अची, अदा तूं मूंखे गोली हण। अरे अरे न वञे, वठोसि।
साईं नैना जो छा करणो आहे? नैना जिते आहे उनखे उते रहण ॾे। मां त इहो थी चाहियां साईं त नैना खे तलाक ॾेई उन मां हथ कढो। छो जे तोखे तलाक जी लॻी आहे? हाणे तूं इहो न सोच त को मां ॿीहर हिन नैना खे दिलि ॾेई वेंदुसि या मोहबत कंदुसि हुन सां। साईं तव्हांजी दिलि जो को बि भरोसो न आहे, कंहिं वक़्त बि फिरी सघे थी। यकीन कर, हाणे हिन नवाब खान जी ते तोखां सवाइ ॿिए कंहिं ते बि नहीं। हिकु चक्कर नैना ते आई, उतां धोखो खाई सिखी वियो आहे। भले साईं नैना जी तरफ़ तव्हांजी दिलि न बि अचे, पर हुनखे क़ैद में रखी असां हर भरू छो था पिटू पराता खणूं? या हुनजी बेवफाई जी सज़ा आहे। भल त ख़बर पएसि नवाब खान सां बेवफाई जो अंजाम छा थींदो आहे। इहा हाणे हुनखे ख़बर पइजी वई आहे ऐं हुन इहो सोचियो बि आहे त नैना इहो ग़लति कयो आहे। नज़र न बेगम, हुनखे को बि एहसासु कोन्हे, को टके जो बि एहसासु कोन अथसि। नरमी पई ॾेखारे त जीअं तव्हां भॼी वञे। हुन राति मूंसां जेकर थोरो बि इशारो करे सा न त हीअ हुन सां हली वञे हा, पर मूंसां ईअं न कयो जो हू ॼाणे पियो जेकॾहिं हुन इहो क़दम खयो त हुनजे बदिले में मूंसां जी सॼी आक़े ख़तम थी वेंदी। हिन वक़्त बि तव्हां मूसा जी माउ खे मारे चुका आहियो। ये जज़्बात में कयल फ़ैसिलो आहे। हाणे मां बि सोचियां त हीअं न करणु घुरिजे हा। किथे ईअं न थिए साईं त पलांद में मूसा किथे तोखे नुक़सान न पहुचाए। रिना बेगम, नवाब खान जे मथां हथियार हलाइण जे लाइ ॿ इनाम खपनि, ॿ जेके हिन वक़्त ताईं कंहिं में बि कोन आहिनि। लाला ख़ैर त आहे, परेशान थो लॻी, वरी को दुश्मन मोह पियो अथई या? बशू एतिरो परेशान दुश्मन न आहिनि कदा, पंहिंजा ई मुंझाईंदा। पंहिंजा? कहिड़नि पंहिंजनि जी ॻाल्हि थो करी? तुंहिंजो सोट सिजावल खान या ॿियो को? सोट सिजावल खान जो अञा सुट उते ई मुंझल आहे त सोट हाकिमज़ादी उन मुंझल सुट में दोरापे जी डोर ॿधी वई आहे। घर अची अम्मा जे साम्हूं धमकियूं ॾेई वई आहे। धमकियूं? कहिड़ियूं धमकियूं लाला? उहो तोखे घर वेठे धमकी ॾेई वई, तो मुंडी न मरोड़ियसि? न बशू न, हाकिमज़ादी हूअं सॼी उमिरि ग़लति हुजे, पर हाणे लोह मुंहिंजो आहे। उहा मुंहिंजे ई आसरे घरां निकिती हुई। जॾहिं मूं हुनखे पाण पनाह न ॾिनी त हाकिमज़ादी रुली वई ऐं चवंदा न आहिनि त सिर जी गुथी 100 चोटूं खाए। उहा बि ईअं भटकंदी रही ऐं मूं छा कयो? जॾहिं मुंहिंजे हथ में आई त वठी वञी नवाब खान वटि छॾियुमि, जेको असांजो असली दुश्मन आहे। लाला उहो त ठीकु आहे, पर हाणे छा थो थी सघे? सभु मामला बारी जीअं हथनि मां निकिरी विया आहिनि। तूं छा संभाले, छा संभालींदे? मां पंहिंजूं ग़लतियूं सुधारण लाइ सोट हाकिमज़ादीअ सां निकाह कंदुसि। मां ईअं सोट सिजावल खां हाकिमज़ादीअ खे कारी थियण कोन ॾींदुसि, छो त हिन वक़्तु सोट सिजावल जी तलवार हाकिमज़ादीअ जे कंध मथां लड़के पई। उहा केॾी महिल बि हाकिमज़ादीअ जो कंधु धड़ खां धार करे सघे थी ऐं पोइ सॼी उमिरि सवाइ बचदा जे मूं वटि कुझु बि न बचंदो। मां तोखां ॻाल्हि करी थी वञे रे, मूंखे बि ख़िदमत जो मौक़ो ॾिजां। सलीमा यार वॾी बेइज्जती थी आहे। गुलनि जेका थी छा या बेइज्जती न, बाक़ी असांखे को सिजावल वारनि गुलनि जा हार पाराया? कमदार लीमा तोखे भला बेइज्जती छो न लॻंदी आहे? जे ज़माने सां हलणो आहे त नक जो पको माण्हू थिए, ॾेढ फुटा। लीमा या बेइज्जती थियण वारी इतलान नवाब खान वटि तूं पुॼाईंदे त इते ई रफ़ा दफ़ा करे छॾींदसि। गुलनि गैरत मुंहिंजे मथे ते चढ़े थी, पर रेल ऐं जेल खे ॾिसे थी न त पोइ पासो ई ॿियो थी वठे। अरे लीमा, गैरत जो रेल ऐं जेल सां कहिड़ो तालुक आहे? मां सोचींदुसि तूं वॾो गैरती आहीं, पर लॻे थो त तव्हांजे पाड़े में गैरत अचे ई कान थी। अरे गैरत जो रेल ऐं जेल सां ईअं तालुक आहे, जिन जिन गैरत कई न, जा जेल में थई जा रेल जे हेठां थई, वाचूड़ा। लीमा तूं छॾ न अधड़ खे, मूंखे इहा ॻाल्हि ॿुधा त इहा ॻाल्हि नवाब खान ताईं तूं पुॼाईंदे जा आऊं पाण गुल चिट मिलाए ॿुधायांसि। ख़बरदार, नवाब जे वेझे केर बि न वञे। ये मारकू मां खणुसि, लीमो खणंदो लीमो, ऐं ने बेइज्जती में गुल अहिड़ा छटींदुसि जो मूंसां ऐं सिजावल वारनि सां
उहो वेर विझंदो जो तव्हांखे ख़बर ई कान पवंदी। जे तव्हां ॿियुनि खां ॻाल्हि ज़ोर थी वञे न पोइ मूंखे बि ख़िदमत जो मौक़ो ॾिजो, थी सघे हणी हंध कयां। अरे बस कर, बीड़ी जा धड़ त लत जे हेठां न अची वञी त्यो तुआरो दूहो ई ख़तम थी वञे, धागो हेॾे हलियो वेंदुई। अरे नवाब खान जे कननि खे भरण जे लाइ हेड़ियूं भाॼियूं खपनि, हेड़ियूं। तू त नवाब जे गुड़तनि ते बि कोन पहुचने। बस कर भञा हिन ॾाठ। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।